सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जिक्र कोई ऐसा को बुद्धिवान आ, कोई अकुलमंद आ, कोई समझदार आ, कहीं जी इज्जत आ, ऐसा चाहियूं था असांजी इज्जत हुजे, असां में अकुल हुजे, बुद्धि हुजे, मान शान हुजे। कंहिं बि मान वारे, शान वारे के, बुद्धि वारे के, अकुल वारे के इज्जत जो अंदर में ख़ुशी करो त मालिक यार इहो एतिरो समझदार आहे त अहिड़ी समझ मूंखे बि हुजे, मां बि होशियारु हुजां। ऐं असां ॾिसंदासीं थोरनि ॾींहंनि में असांजी अकुल ऐं ॿुधी खुलणु शुरू थी वेंदी, असां बहितर थियणु शुरू थी वेंदा, असां चङा थियणु शुरू थी वेंदासीं। जंहिं चीज़ में असांखे ॿियो पंहिंजो पाण खां वधीक लॻे ऐं असांखे पाण उनखां थोरो घटि महसूसु कयूं, कंहिं बि मोड़ ते, कंहिं बि जॻह ते, कंहिं बि फील्ड में, पोस्ट ते, पद ते, इज़त में, मान में, कंहिं बि जॻह ते जॾहिं बि असां पंहिंजो पाण खे कुझु पाण खे साम्हूं वारे खे घटि सम्झूं, उन सां करे क्रोध, साड़, जलन करी वेंदा। जंहिं ॾींहुं उन सां साड़ कयोसीं उन सां भाग, नसीब, क़िस्मत साड़ कयोसीं, उन सां न। छाकाणि त उहो असां वांगुरु आहे, जहिड़ा असां तहिड़ा हूं, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। उनजी महिनत, उनजी कोशिश, उन ते मालिक जी रहमत, आसीस जेका बि उनखे मिलियल आहे, पुराणनि कर्मनि जी, हाणो जी, अॻु जी, कॾहिं जी बि, कुझु बि, त पोइ असां उन सां साड़ कयोसीं। जॾहिं उन जे कर्मनि सां, चङाइनि सां साड़ कंदा आहियूं त पोइ साड़ में चङाइयूं चवंदियूं नी, जॾहिं कंदो ई चङाइनि ऐं बहितरीन ऐं ख़ूबियुनि जो साड़ आहे त मां छा रखां, पोइ असां जूं ख़ूबियूं सड़ी वेंदियूं, असां पाण पोइ ते थी वेंदा आहियूं। तंहिंजे करे आम इंसान असां जेके बि आहियूं उहे सिर्फ़ु इन करे पोइ ते पवंदा आहियूं, इन करे तकलीफ़ में ईंदा आहियूं, छाकाणि त असां पाण खां वधीक वारे सां साड़ खाईंदा आहियूं, जलन खाईंदा आहियूं। कोई बि चङो ईंदो आहे, असां उनखे कुझु बि ॻाल्हाए सघंदा आहियूं, कुझु बि उन लाइ चई छॾींदा आहियूं, कुझु बि कुझु चवणु शुरू करे ॾींदा आहियूं, उनजी इज़त में हथु विझणु शुरू कंदा आहियूं। जॾहिं बि असां कंहिंजे लाइ कुझु ॻाल्हाईंदासीं, चवंदासीं, कुझु कंदासीं, उनजी इज़त में हथु विझंदासीं, उन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, उन ते थींदो बि छा आहे। हो त जहिड़ो ई आहे तहिड़ो थी वेंदो आहे, ओड़ो ई रहंदो आहे। लेकिन चवण वारा ऐं करण वारा सदाई सड़ंदा रहंदा आहिनि, सदाई जलंदा रहंदा आहिनि, कुझु करे न सघंदा आहिनि, पंहिंजे भाग खे पोइ ते करे छॾींदा आहिनि, पंहिंजे नसीब खे पोइ ते करे छॾींदा आहिनि। जेकॾहिं असां ॿार हूअं असां स्कूल में पढ़ंदा, असां कंहिं कॉलेज में पढ़ंदा, जेकॾहिं असां पढ़ण में घटि, असां होशियारु न आहियूं, असां घटि मार्कूं खणंदा आहियूं, असां में एॾी ॿुधी न आहे, असां एतिरो सम्झी न सघंदा आहियूं, या ॿियो असांखां वधीक मार्कूं खणंदो आहे, वधीक फर्स्ट सेकंड क्लास खणंदो आहे, असांखां होशियारु हूंदो आहे, हुनजो रिज़ल्ट ॾाढो सुठो ईंदो आहे। त जंहिंजो रिज़ल्ट सुठो ईंदो आहे, असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, जेकॾहिं असां ॿार बि आहियूं, असां कॉलेज स्कूल में पढ़ंदा बि आहियूं, जंहिंजो रिज़ल्ट सुठो ईंदो आहे त असां पाण खे ॾिसूं, उन सां असां साड़ रखूं था, असांखे ग़लति लॻे थो, या असांखे उनजे पास थियण ते, कंहिं रैंक में अचण ते असांखे ख़ुशी थिए थी। जेकॾहिं असां उन सां साड़ रखंदासीं कंहिं ॿार सां जेको पास थियो, जेको अॻिते आयो, त पोइ ॾिसंदासीं कॾहिं अॻिते न वधी सघंदासीं, छो जलदा रहंदासीं, ओड़ा थियूं, बाक़ी सदाई फेल थींदासीं या सदाई मार्कूं घटि थींदियूं, जहिड़ा हूंदासीं ओड़ा हूंदासीं। पर जेको ॿार रैंक में अचे, जेको होशियारु हुजे, जेको असांखां वधीक हुजे, असां उनखे अचण सां जहिड़ो सचो सतराम चऊं, नमस्ते करूं, कुझु बि करूं न, खुली करे चऊं ऐं चऊं यार मालिक जेको तोखे बणायो आहे मूंखे बि ओड़ो बणाए, असां बि ॿार में ख़ुशि हुजूं। असां ॿिए दफ़े जेको रिज़ल्ट ईंदो असांजो पहिरें खां कई गुना बहितर ईंदो, कंहिं ॻाल्हि